शहदाद कोट में खबरवाज शेयर कंदासी। शहदाद कोट बी सेक्शन थाने जे हथ में हथियार बंदन प्राइमरी स्कूल के उस्ताद मथा हमलो करे जख्मी किया है। गोठ दरिया खान वस्तोई में हथियार बंदन उस्ताद गुलाम मुर्तजा मथा हमलो करे केस रतो रत करे छॾियो है। इतलाती पुलिस स्कूल पहुंची जख्मी उस्ताद के अस्पताल मुंतकिल किया। फरियादी इख्तियार मंसूर वधो की फरियाद ते 13 जवाबदारन मथा केस दाखिल करे छॾियो है। पुलिस मौजिब आकिब कायम खान जमीर सरदार उर्फ भुट्टो ऐं ॿिया शामिल आहिनि। शहदाद कोट में खबरवाज शेयर कई पिया। शहदाद कोट बी सेक्शन थाने जे हथ में हथियार बंदन प्राइमरी स्कूल के उस्ताद मथा हमलो करे जख्मी करे छॾियो है। शहदाद कोट का इन तफ़सील मालूम कंदासीं सदाम सोलंकी का। जी सदाम आगाह कजो। जी बिल्कुल, शहदाद कोट सेक्शन थाने की हद में मेन प्राइमरी स्कूल शहदाद कोट के सीनियर उस्ताद ऐं पेटेल के अगवान गुलाम मुर्तजा वधो, अख्तियार अली, हाजी मंजूर वधो ऐं इश्तियाक वधो ॿुधाईंदे जणायो आहे त FIR में चयो आहे त असां कार में पंहिंजे ॻोठ चाकियाणी खां शहदाद कोट वञी रहिया हुआसीं त ॻोठ दरिया खान मस्तोई भरिसां कुछ हथियार बंदन मथस हमलो करे केस रतो रत करे छॾियो हो। जंहिंखां पोइ केस दाख़िल करण लाइ रतो दौरो ऐं शहदाद कोट मेन रोड ते उस्ताद बिरादरी समेत वॾा बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में रोड बंद करे छॾियो हो। जंहिंखां पोइ बी सेक्शन थाने ते फरियादी अख्तियार वलद मंजूर वधो जी फरियाद ते 13 जवाबदारनि मथां केस दाख़िल किया वियो आहे। जंहिंमें आकिब कायम खान, जमीर, इम्तियाज, फराज, तारिक, कामरान, मुर्तजा, मुनवर, सरदार उर्फ भुट्टो, महबूब, जुल्फकार ऐं अख्तियार मस्तोई के ॼाणायो वियो आहे। जंहिंमां 2 नामिनेट जवाबदारनि कामरान ऐं इम्तियाज के पिण गिरफ्तार किया वियो आहे। जी मेहरबानी सदाम तफ़सील जे लाइ।